मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीजो, दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवा प्यारी जमात जे आॾो अल्लाह ताला जल जलालू व मन वालू जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगुरी मूं तिलावत कई आ, जंहिंजे सिलसिले में चंद मारूज़ात तव्हां जे ख़िदमत में अर्ज़ करणा आहिनि, जेके तव्हां खे ॿुधणा आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला जल जलालू व मन वालू शाल पंहिंजे प्यारे हबीब नबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला शाल तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां रब साईं अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो, आयत जेका मूं तव्हां जे आॾो तिलावत कई आहे, उन जे तर्जुमे ॿुधाइण खां अॻु में चंद तमहीदी कलमात अवां जे ख़िदमत गिरामी में मां अर्ज़ कयां त जीअं तव्हां खे मुंहिंजे मौज़ूअ जे सम्झण में आसानी थी पवंदी त मुंहिंजो मौज़ू कहिड़ो आहे ऐं छा चवणु चाहियां थो, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके आउं तव्हां जी ख़िदमत में पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। इन जे वास्ते आयत करीमा जी तर्जुमो ई माना मां बाद में ॿुधाईंदुसि। अव्वल इब्तिदा में ॿ टे ॻाल्हियूं तव्हां खे अर्ज़ कयां। मोहब्बत सां, ज़ौक़ सां, बुलंद आवाज़ सां मुंहिंजे प्यारे हबीब जी दरबार में सलात पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अवां इहे सलात पढ़ंदो त मां तकीर न कंदुसि। मोहब्बत सां, बुलंद आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अजीजो, मुसलमान भाइरो, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। हमारी थाल वारे खे त विहारियो। अजवा पार याद आयो थी। वरी हिकिड़ो दफ़ो सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐ मुंहिंजा प्यारा नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त ऐ अल्लाह जा बांधड़ो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़ुल्म जाननि जे मथां कयो आहे, पंहिंजे जाननि जे मथां ज़्यादती कई आहे, अवां खां गुनाह थी विया आहिनि, ख़ताऊं थी वियूं आहिनि, ॾोह थी विया आहिनि, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। ऐ मुंहिंजा
प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा उनके चई ॿुधायो त तव्हां अल्लाह पाक जे रहमत मां ना उम्मीद न थिजो। इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजा सभई गुनाह बख़्शींदो। इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम, बेशक अल्लाह ताला जल जलालु मन वालू तव्हांजा गुनाह बख़्शींदड़ भी आ त तव्हां ते रहम फरमाईंदड़ भी आ। मुंहिंजा मिठड़ा भा, वो कहिड़ो इंसान आहे जंहिंखां ख़ता नथी हुजे? असीं इंसान ख़ता जा पुतला। अल इंसान मुरक्कब मिनल ख़ता वन निसियान, इंसान ठहियली ख़ता मऊआ, इंसान ठहियली वेसर मजऊआ। ख़ता ऐं वेसर इंसान सां गॾु आहिनि। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात असांजे मथां फर्ज़ फर्ज़ फरमाया, वाजिब मुक़रर फरमाया, सुन्नतूं असांजे मथां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुक़रर फरमायूं। हलाल हराम जा मामला ख़ुदा ताला असांखे वाज़े करे ॿुधाया। 1.25 लख नबी असांजे अल्लाह पाक मोकिलिया। आख़िरी पंहिंजे प्यारे हबीब करीम खे अल्लाह ताला रवानो फरमायो। उन खां पोइ पीर फ़क़ीर दरवेश आलिम अल्लाह पाक जो पैगाम पहुचाईंदा रहिया। पर इन सभु कुझु हुजण जे बावजूद बि इंसान खां ख़ताऊं थी थियूं वञनि पियूं। जॾहिं ख़ताऊं थी वञनि थियूं त भला काॾे वञे? इंसान जी शामत आहे शहवानी ख्यालात, नफ़सानी ख्यालात, शैतान जहिड़ो कट्टो दुश्मन, ये सभु ॻाल्हियूं इंसान खे मजबूर करे गुनाह कराइनि थियूं। पोइ गुनाह त थी वियो, हाणे हो गुनाह करण वारो छा करे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे रहमत वारे नबी, पंहिंजे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे ज़ुबानी ऐलान करायो त मुंहिंजा हबीब इन्हनि माण्हुनि खे चई ॿुधाए, अवां खां जेकॾहिं ख़ता थी आहे, गुनाह थियो आहे, त अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियो। कंहिंजी रहमत? मिर रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियो। मतलब त अल्लाह जे रहमत में उम्मीद रखो, अल्लाह साईं जे रहमत में उम्मीद रखो। अॻिते इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम, इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजा सभु ॾोह बख़्शींदो। छो त इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम, इन जे करे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी सिफ़त आहे, बख़्शींदड़ बि आहे त रहम कंदड़ बि आहे। हाणे दग कढी ॾिनई अल्लाह साईं जे ज़ात बाबरकात असांखे दग कढी ॾिनो त ख़ता तव्हां खां थींदी नफ़्स जी शामत जे करे, शैतान जे करे, शहवानी ख्यालात जे करे, गफ़लत जे करे अवां खां गुनाह थी वेंदा। पर दग कढी थो ॼाओ त इहो गुनाह बशकिरायो त कीअं बशकिरायो? ओ मुंहिंजा मिठड़ा भाव अज़ीज़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे रहमत मां ना उम्मीदी कुफरा, जेको अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद थींदो आहे उहो मआज़ अल्लाह काफ़र थी वेंदो आहे। अल ईमान बैनल खौफ वर रजा, ईमान खौफ ऐं उम्मीद जे विच ते आहे। हिकिड़े पासे खौफ बि हुजे, शाह साहब फरमाइनि था कतबी कंबी अॻियां तोरींदड़ तिखा, वरी ॿिए पासे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी रहमत हूंदी आहे। शाह साहब फरमाईंदो आहे पाए
वांदो गिचीअ में अंगण जे अचन अवा गुण आए बकचा यूं ढकण थी ढकजन पो तोड़ी लख हुजन तब माफियूं ॾिजन मैं धरा केतरो भी इंसान खतादार हुजे गुनहगार हुजे पर अल्लाह पाक जी रहमत मां ना उम्मीद न थींदो आ जेकॾहिं ना उम्मीद थी पियो त पोइ माज़ अल्लाह ना उम्मीदी कुफ्र थी पवंदी आ इन जे करे अल्लाह ताला फरमायो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह अल्लाह पाक जी रहमत मां ना उम्मीद न थिजो अवां गुनाह करे विधान त उन गुनाहनि जे बख़्शाइण जो तरीक़ो अल्लाह जी रहमत आ बख़्शींदो अल्लाह केर बख्शींदो अदा इन्नल्लाह पाण तो फरमाए इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हो जा सब गुनाह धोई छॾींदो पर शर्त आ त रब जी रहमत मां ना उम्मीद न थी शर्त कहिड़ो आ त रब जी रहमत मां नमाज कज़ा करण गुनाह हुआ ज़कात न ॾियण गुनाह हुआ दौलत हूंदे हज नथो करे गुनहगार आ रमज़ान शरीफ़ जा रोज़ा नथो रखे गुनहगार आ महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नतूं अदा नथो करे गुनहगार आ पराई गिला थो करे गुनहगार आ परावा हक़ थो खाए गुनहगार आ ज़िना थो करे गुनहगार आ शराब थो पिए गुनहगार आ डिश एंटीना ते 24 कलाक हराम जा गुनाह वारा कम ई किन्ना किन्ना फिल्म वेठो ॾिसे इहो गुनाह जो कम आ हराम जो कम आ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ कंहिं ग़रीब खे सताइण मज़लूम खे सताइण इहो गुनाह जो कम आ दुनिया जे अंदरि केतिरा गुनाह जा कम हल अल्लाह ताला ईअं कोन चयो आहे त फलाणो या फलाणो फलाणो या फलाणो न इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ तू रुगो अल्लाह जे रहमत में चिमड़ी पइजां त मां तुंहिंजा सभई ॾोह बख़्शे छॾींदोसां ये चइबो आहे न यार फलाणो ॾोह बचकीदोसां पर फलाणो न फलाणो कमु चइजां पर फलाणो न चइजां ईअं हूंदो आहे न शर्त रखबो आहे ही ॻाल्हि कजां पर ही न कजां हाणे मां तकीर शुरू ई कान कई आहे हाफ़िज़ साहब मूंखे थो चवे हीअं न चइजां हीअं न चइजां हीअं न चइजां अवां सम्झो था न साईं अवां जो हाफ़िज़ जंहिं जलसो करायो आहे मां तकीर ई शुरू कान कई आहे अञा कुर्सी ते ई कोन वेठो आहे अॻे ई थो चए साईं हीअं न चइजां हीअं न चइजां हीअं न चइजां पोइ मूंखे छो घुरायो आहे मुंहिंजी यारी हूंदी उन सां हे जेको सिधो चवे सिधो ॿुधे बाक़ी पाबंदियूं रखंदो न हेॾां भित कढंदो हेॾां भित कढंदो अॻियां पोयां हीअं न कजां हेॾे न वञजां हेॾे न वञजां मां बरोच माण्हू छिनाए अलाए काॾे हलियो वञा त पोइ अवां सम्झो था अलाए कोन पाण ॼाणो यार तव्हांजी मर्ज़ी यारी रखो त पक्की रखो कच्ची मूंखे नाहे वणंदी सलात मुझे हबीब दे बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ताला ये कोन थो चए त फलाणो गुनाह फलाणी खता फलाणो ॾोह इहो न बख़्शींदो सां बाक़ी ॿियो बख़्शींदो सां न अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो चवण कर मुंहिंजे रहमत में चिंबड़जी पओ त सभु ॾोह बख़्शे छॾियनि जॾहिं एॾी वॾी अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात गारंटी खई आहे त सभु बख़्शा आहे ऐं असां खां मुतालबो रुगो हिकिड़ो थो करे त मुंहिंजे रहमत मां ना उमेद न थियो बसि वॾी ॻाल्हि त कोन थो करे न थोरी ॻाल्हि त मुंहिंजे रहमत में उमेदवार थियो ॾोह सभु बचकीदो सभु ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ पंहिंजे पंहिंजे गिरेबान में निहार तो छा न कयो आहे मां छा तोखे ॿुधायां हर हिकु माण्हूअ खे पंहिंजा किरदार प्रकार खिंजिया ॾोहल
सबको पंहिंजे सीने में निहारे, ॿिए ॾे न निहार, ॿिए ॾे न वाझाए, ॿिए सां तालुक न रखो, रुगो पंहिंजे काज़ीअ खां पुछ त तो छा कयो आहे, पंहिंजे वाहिद खे कीअं रंजायो थी। ओ मुंहिंजा मिठड़ा, कुर्बान रब करीम जे ज़ात जे रहमत तां मुंहिंजा भाउ, जेकॾहिं को दुनिया जो माण्हू कंहिंखे रंज कबो आहे त पाणी कोन पीआरींदो आहे, चांहि कोन पीआरींदो आहे, ॻाल्हाईंदो कोन्हे, मुंहुं मटे वेंदो आहे, शादी कंदो आहे त सॾु कोन ॾींदो आहे, बरादरी मामलात में सलाह मशवरो कोन कंदो आहे, पुछबो आहे यार फलाणो तवारो माइट कोन आयो आहे, अदा सां कावड़ियल हूंदा, इहे चवंदा हो न, छो कावड़ियो आहे? गांइ जे भरीअ ते, पाणीअ जे अध कलाक पहर ते, आवाज़े ते, बनीअ जे सोर पोर ते, बन्ने ते ॿियो छा हूंदो, भेल भाड़ीअ ते, ॿिया तव्हां कहिड़ा मुंहिंजा प्यारा भाउ हिक ॿिए जा खून कया आहिनि, मामूली मामूली ॻाल्हि तां बूथ सुजी वेंदा आहिनि, हिक ॿिए सां खाइण ॻाल्हाइण भत बराबरि ख़तम थी वेंदा आहिनि। मां पंहिंजे मालिक जे ज़ात तां कुर्बान वञा, ऐ करीम के अज़ खज़ान ए ग़ैब गिबर तरसा वज़ीफ़ खुरदारी, ए करीम रब तो जे ज़ात बाबरकात कुर्बान वञा, 24 कलाक असां तुंहिंजी बेफ़रमानी कयूं था पर असांजो टुकुर बंद कोन कयो थी। इहे कोन चई त कावड़ियो हवा सिज कोन थो भारिया, इहे कोन फरमाई त चंड कोन थो भारिया, अलाह सां इहे कोन चयो त मुंदू तहाजू कोन थो आणा, बिज छटियो थी त ज़मीन मां तुंहिंजे लाइ सलाह कोन थो कढा, महिनत करी थो त रिज़्क़ रोज़ी कोन थो ॾियां, रब तो फरमाया माना तो मूंखे विसारियो आहे पर मां रब तोसां लेखो ई कोन थो कयां। छाखां वञी छो तूं बेली बिही ॿियनि जो, वठु कंजक करीम जी जग जो वाली जो, वो सौखो हूंदो सो जजो इश्क अल्लाह सी, जन पंहिंजे रब जी दामन झलिया, रब पाक जो कसम आहे, को अब्दुल कादिर जीलानी बणिजी वियो, को कलंदर शहबाज बणिजी वियो, को शाह अब्दुल लतीफ भिटाई साहब बणिजी वियो, को दाता गंज बश अली हजवेरी बणिजी वियो, को मुईनुद्दीन चिश्ती मुंहिंजा प्यारा भाउ बणिजी वियो, को हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया बणिजी वियो, को हज़रत पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह बणिजी वियो। अवां ॾिसंदो त जंहिं जंहिं बि अल्लाह पाक जी दामन वरती आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि खे दुनिया में इज़्ज़त नसीब फरमाए छॾी आहे। अल्लाह जे दर ते आया, हिकिड़े दर ते आया, उन हिक दर जे करे ख़ुदा राजनि जे दरनि खां छॾाए छॾियो, न त कमल वॾेरे जे दर ते, कमल पुलिस जे दर ते, कमल नवाब जे दर ते, कमल मौलवी जे दर ते, कमल मुल्ला जे दर ते, कमल हकीम जे दर ते, कमल कंहिंजे दर ते। मुंहिंजा प्यारा दोस्त दुनिया ठोकरूं पई खाए, लेकिन कुर्बान अल्लाह वारनि तां, अल्लाह वारनि जे दर ते वरी दुनिया पई ठोकरूं खाए। असांजा उस्ताद सही मरहूम ॻाल्हि कंदा हुआ त हिकिड़े दरवेश खे सफ़र में पाणी खपियो, मथां नमाज़ जो वक़्तु अची वियो, दिलि में सोची वुज़ू कयां, पाणी कोन्हे, हिकिड़े खूह जे मथां वञी बीठो, खूह आहे पर रसो बि कोन्हे, बाल्टी बि कान्हे, डोल बि कोन्हे, पाणी कढे त कीअं कढे, परेशान थी बीठो आहे। पाड़े मां घर हो, उन माण्हू ॾिठो त दरवेश खूह ते परेशान हाल में बीठो आहे, चयो उनखे उञ लॻी आहे, साईं तोखे उञ लॻी आहे त हली आ घर थधो पाणी पीआरियईं। अबा पाणी जी उञ कान लॻी आहे, खूह मां पाणी कढी वुज़ू करणो आहे, नमाज़ पढ़ण। साईं छा बाल्टी, बुज़ुर्ग खे बाल्टी ॾिनऊं, चईसि मां कढी ॾियां, चंदा तूं न कढी ॾे, मां पाण थो कढां। अल्लाह जे बानड़े खूह में पाणीअ जे लाइ बाल्टी लाथी आहे, हेठि छुलकाए छुलकाए जमल ॾिठई त हाणे बाल्टी ॻरी थी आहे, भरिजी वई आहे, ॻरी जो थी त हाणे भरिजी वई न सही, छिके कढियईं, ॿाहिरि जो कढे, साम्हूं हिन जे आॾो बाल्टी में हथ विझे त सॼी हीरनि मोतनि माणकनि सां भरी पई आहे।
ॾिसी चई बेटा मूंखे हे त कोन खपनि, मूंखे त वज़ूअ जे लाइ पाणी खपे। वरी खणी खूह में लाथई। निहारे आहे त पाणी, हे हीरा काथों आया? वरी ॿियो दफ़ो वरी ॿीहर पाणी जे बजाए हीरा मोती निकिरी आया। वरी लाथई, वरी टियों दफ़ो अंदर विधई, वरी टियों दफ़ो जो ॿार कढई त हीरा मोती ॿाहिरि निकिरनि पिया। हेठि निहारे चई मूंसां मश्करी छॾ, मुंहिंजी निमाज़ थी कज़ा थिए। खूह में निहारे छा चयई? मूंसां मश्करी छॾ, मुंहिंजी निमाज़ थी कज़ा थिए। टई दफ़ा जमल हीरा मोती निकिता, वो जेको मुंह जहिड़ो भर में बीठो हुअसि उनखे चई अदा तूं त पाणी कढी ॾे। हमराह जो अंदर बाल्टी लाथी त पाणी निकिरी आयो। चई निकिरणी सां त ख़बर पई ॾींहं जा तारा त ॾेखारई। इन सां निकिर त ॾींहं जा तारा ॾेखारई न। मासां थी मश्करियूं करे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, जन दुनिया खे तरक करे छॾियो, अल्लाह पाक जे दरबार ते झुकी पिया, ख़ुदा ताला जे ज़ात सॼो जहान हुननि जे दर ते झुकाए छॾींदो। हाणे मां अर्ज़ु इहो थो कयां त असांखे खपे त पंहिंजे काज़ीअ खां पुछूं। जेको काज़ी हर हिक जे दिलि में वेठो आहे। काज़ी सम्झो था, काज़ी कंदो आहे फ़ैसिलो, काज़ी ॾींदो आहे फतवा, काज़ी चइबो आहे जज खे, उहो तव्हांजा फ़ैसिला कंदो आहे। हाणे तूं ॿिए खां छो साईं मौलाना बदरुद्दीन खां छो थो फ़ैसिलो कराई? सोला मौलाना हम्दुल्ला साहब खां छो थो फ़ैसिलो कराई? तूं पाण फ़ैसिलो कर त तूं केतिरो रब खे रंजायो आहे, केतिरो रब खे रिझायो आहे। 5 वक्त घणियूं निमाज़ूं पढ़ंदो आहे। रमज़ान जा रोज़ा घणा रखियादो आहे। ओड़े पाड़े में मुंहिंजा प्यारा दोस्त नेकीअ जा चङाईअ जा कहिड़ा कम कंदो आहे। कंहिंजा हक़ खाधा थी, कंहिंजा हक़ ॾिना थी, कंहिंजूं गिलाऊं कंदो आहे, कंहिंजूं कोन कंदो आहे, कंहिंजा नंग तकींदो आहे, कंहिंजे न्याणियुनि जी बेइज़ती कंदो आहे, कंहिंजे बच्चनि जी बेइज़ती कंदो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाइयो, तूं पंहिंजे पाण खां पुछ। अल्लाह पाक जी ज़ात वाहिदुल कार आहे। ओॾो गफ़ूर रहीम बि आहे, पर वाहिदुल कार बि आहे। जंहिंमहिल पकड़ ते ईंदो आहे त को छॾाइण वारो कोन हूंदो आहे। इन जे करे मुंहिंजा भाउ, हिन हयातीअ खे गनीमत शुमार कजां। हीअ हयाती अल्लाह ताला चंद ॾिहाड़नि जे लाइ ॾिनी आहे। इन चंद ॾिहाड़नि वारी हयातीअ में तूं अल्लाह जे रहमत खे चिंबड़ी पओ त ख़ुदा तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾई। हाणे मतिलबु इहो निकितो मुंहिंजे अर्ज़ु करण जो त अल्लाह जी रहमत में उमेद रखबी त उन अल्लाह जे रहमत में उमेद रखण सां ख़ुदा गुनाह बख़्शींदो। ठीकु आहे न सही? अल्लाह जी रहमत कहिड़ी आहे ॿुधायां? क़ुरान थो चवे, अल्लाह जो क़ुरान, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ आमना जा लाल, ऐ अल्लाह जा प्यारा हबीब, यानी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा, अल्लाह ताला फरमाए तो ऐ मुंहिंजा महबूब, असां तोखे सभिनी जहाननि जे लाइ पंहिंजी रहमत बणाए मोकिलियो आहे। लाड़काणे लाइ न, दादू लाइ न, सिंध जे लाइ न, पंजाब लाइ न, रुगो अरबस्तान जे लाइ न। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। पंहिंजे वास्ते रहमत अहिड़ी रहमत जो मुंहिंजे हबीब जे रहमत मां तो जहिड़नि कलमे पढ़ण वारनि त फ़ाइदो वरितो, पर मुंहिंजे महबूब जे रहमत मझां काफ़रनि बि फ़ाइदो वरितो। अल्लाह जे अॻियनि नबियनि जे उम्मतुनि जो कानून हो, दस्तूर हो त जेको बि को बुराई बुछड़ाई कंदो हो त हिन दुनिया में ई हुन ते अज़ाब लहंदो हो। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे,
जैमल मूसा अलैहिस्सलाम जी कौम, सालिह अलैहिस्सलाम जी कौम, ज़करिया यहया अलैहिस्सलाम जी कौम, अला हाज़ल क़ियास बिन नबियन जे कौम नबियन जी बेफरमानी कई। अल्लाह ताला दमिर जी पियो इरशाद फरमाया कूनू क़िरदतन ख़ासिईन। ओ नबियन जा बेअदबो, नबियन जी गुस्ताखी करण वारो, मां रब तव्हांखे हुकुम थो कयां त भोला बणिजी वञो, बांदर बणिजी वञो। सोमणीअ ते सुता हा त इंसान हा, माण्हू हा, पर अल्लाह जो अमर अची वियो सुबुह जो पंहिंजे घरनि में ॾिसनि त माण्हू हिकु बि कोन्हे, के भोला त के बांदर के रिछ बणिजी विया। 3 ॾींहं रातनि जा कूकू करे, रड़ियूं करे करे, दाहूं करे करे खानदान ई ख़त्म थी विया, उन्हनि जो नस्ली दुनिया तां ख़त्म थी वियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जूं शक्लियूं बदिलाए उनखे भोला बांदर बणाए छॾियो। आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि त ही भोला, अॼुकल्ह जा बांदर, अॼुकल्ह जा रिछ, उन्हनि नबियनि जे फिरल मसख़्तल सूरतुनि वारी उम्मतुनि जी औलादनि। इहे कोन्हे को, इहे जुदा क़ौम आहे, पर अल्लाह पाक जी ज़ात जन खे भोलो बांदर बनायो, तन जो ख़ुदा बिजू ई दुनिया तां ख़त्म करे छॾियो। ही भोला बांदर असली भोला बांदर आहिनि। हिननि जो नसुल असुल खां हलंदो थो अचे, ऐं जॾहिं ख़ुदा जी जेसीं ताईं मर्ज़ी हूंदी हलाईंदो। लेकिन जेके इंसाननि मां भोला बांदर थिया हा, तन जो नसुल बाक़ी कोन रहियो हो, उहे ख़त्म थी विया हा। 3 दहाड़नि खां बाद में तन जो वजूद बि कोन रहियो हो। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, हिन महबूब जे उम्मत में कंहिं इंसान जी सूअर जहिड़ी शक्ल थी आहे, कंहिंजी बांदर जहिड़ी शक्ल थी आहे, कंहिंजी रिछ जहिड़ी शक्ल थी आहे? न, तोड़ी नथा मञनि, मुनकिर हन, काफ़र हन, बेदीन हन, बेअदब हन, गुस्ताख हन, कहिड़ा बि आहिनि, पर अल्लाह ताला जो वाइदो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ रहमत वारा नबी, तूं पंहिंजनि जे लाइ त रहमत आहे, पर परावनि जे लाइ बि रहमत आहे। उन महबूब जे रहमत मां काफ़र बि फ़ाइदो वठंदा जो उन्हनि जी शक्ल कान थी फिरे। जे रहमत लिल आलमीन सॼनि जहाननि जे लाइ रहमत न हुजे हा, त हिकिड़ो वहाबी बि कोन बचे हा, सभिनि जूं शक्लियूं बांदर जहिड़ियूं बणिजी वञनि हा या न? पर निभागनि खे चओ थोरो अथव नबी करीम जो, जो ख़ुदा तव्हांजी शक्ल नथो फेरायो, न त मुहांडरा तव्हांजा बि भाल भोले ई बांदर जहिड़ा थी वञनि हा। अलाह साईं भोले बांदर जहिड़ा कोन कया, पर थोरा थोरा उञाण लॻनि था। चिताए ॾिसण सां अवां हिन सुन्नत वल जमात जे गुनहगारनि मज़ा कंहिं हिकिड़े खे ॿाह खां वठी, जंहिं सॼी उमिरि निमाज़ बि न पढ़ी हुजे, मसीत में बि न वियो हुजे, मिड़ई कड़ी तारो मुस्लमान आहे, पर बेअदब न आहे, उनखे वठी हिननि जे निमाज़ीअ खे गॾु बीहारियो, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु नज़र ईंदो आहे या न आहे? मां ज़ोरी त हाव कोन थो करायांव न, अञा ॿियो ख़ुदा कहिड़ी दंगी घुमाए न। रहमत लिल आलमीन सदगुरु शक्ल कान थी फिरे, बाक़ी नूर ख़ुदा खसे छॾियो अथनि। मुंहिंजा अदा, मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक हदीसा पाण फरमाइनि था, मां रहमत वारे नबीअ जी रहमत मां शैतान खे बि फ़ाइदो मिलियो। असहाबन किरामन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अव्हां जी रहमत मां वरी शैतान खे फ़ाइदो? पाण फरमायो, हाओ कीअं? सलात पढ़ त ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। दोस्तों, तव्हांजे मुल्क ते असां अचूं, मुंहिंजे ख़्याल में अॻे साल आया हुआसीं, उनखे 1.5 साल पौणा 2 साल थी विया, वरी अलाए क़िस्मत करे अचण थिए।
असीं चाहींदा आहियूं त कुझु वक़्तु तव्हांखे ॾियूं, अवां बि कुझु असांखे टाइम ॾियो, कुझु असां जूं ॻाल्हियूं ॿुधो, कुझु यादि कयो, कुझु हंढायो। असां कोशिश करे महिनत करे गर्मी जा सफ़र बर्दाश्त करे तव्हां वटि ईंदा आहियूं ऐं कुझु तोहफ़ा अव्हां जे लाइ बि खणी अचूं था पिया। असीं वापारी न आहियूं, असीं ताजिर न आहियूं, असीं दुकानदार न आहियूं। असांजो मक़सदु रुगो इहो हूंदो आहे क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में किताब लिखी अहले सुन्नत वल जमात जे लाइ तोहफ़ो आणींदा आहियूं त ही तव्हां पढ़ो त जीअं ज़ालिम तव्हांजो ईमान ख़राब न कनि। अव्हां जे हथ में हथियार हूंदो त दुश्मन तव्हां खां डिॼंदो, पर जे हथे ख़ाली हूंदो त दुश्मन तव्हां ते हमिलो कंदो, अव्हां जे ईमान जे खसण जी कोशिश कंदो। तंहिंजे करे ईमान जे बचाव जे लाइ मुस्लमान अवीं जलसो छो था करायो पिया त अल्लाह रसूल जो पैगाम ॿुधूं, पंहिंजे ईमान खे मज़बूत कयूं। मुखालिफ़ जेके असांजे दिल जे मथां कूड़ा कूड़ा इल्ज़ाम हणी ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए, ग़लति तर्जुमा करे, ग़लति हदीसूं पढ़ी उन्हनि जूं ग़लति मानाऊं ॿुधाए असांजे ईमान खे कमज़ोर कंदा आहिनि, असांजा आलिम अचनि त असांखे चङी तरह सां बिल्डोज़र हणी ज़मीन साफ़ करे ॾियनि। त ही किताब जेको मुंहिंजे हथ में आहे, तव्हांखे साईं बदरदी ने बि ॿुधायो, मां बि अर्ज़ थो कयां, ही किताब आहे सीरतुल हसनैन। सुभान अल्लाह त चओ सुन्नी आओ। नबी करीम जे बचड़नि सां इमाम हसन हुसैन सां मोहब्बत अथव? जन जी मोहब्बत आहे सो हथ मथे खणे मां ॾिसां त सही आहे न साईं। हथ मथे त खयो अथव, पर अध ते पुठीरा वेठा हो, अध ते सिधा वेठा हो। मथियां पुठी ॾेई छो वेठा हो बाबा, सिधा त थी वियो। पुठीरो जेको वेहंदो तंहिंखे ख़ुदा जी रहमत पुठीरी थी वेंदी। मुस्लमान अॻियां ॿुधंदो आहे, पुठियां ॿुधंदो आहे, भला पुठीरा छो नथा ॾेई वियो पिया, सवला सिधा थी वियो। अल्लाह जो क़ुर ॿुधो, ख़ुदा जे क़ुर खे पुठी ॾींदो त क़ुर पुठी खां मथे हलियो वेंदो। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तो, मार्ज ते को ही किताब आहे, हिन जो नालो आहे सीरतुल हसनैन। इमाम हसन ऐं इमाम हुसैन ॿिन्ही खे चइबो आहे हसनैन करीमैन। असांजे मुहतरम व मुकर्रम व मुअज़्ज़म वाइज़ुल इस्लाम ख़तीब अहले सुन्नत, फ़ख्र अहले सुन्नत, बुलबुल मदीना हज़रत मौलाना हाजी मोहम्मद इदरीस डाहरी अल्लाह ताला उनखे ख़िज़री हयाती अता फरमाए। कुरान शरीफ जो तफ़सीर लिखे पियो, 3 जिल्द शाया थी चुका आहिनि, अञा लिखे पियो। ही ताज़ो किताब आयो आहे नबी करीम जे बचड़नि जे सिफ़त सना ऐं तारीख़ ऐं तारीफ़ जे बारे में। मुसलमानो, तव्हां बोतल पीअंदा हो त 10 रुपया ख़र्च थी वेंदा आहिनि, 4 यार गॾिजी वेंदा हो त 40 रुपया ख़र्च थी वेंदासीं, 10 को 15 महिमान अची विया त 200-300 रुपया ख़र्च थी वेंदा आहिनि। का वॾी ॻाल्हि कान्हे का जेकॾहिं तो 100 रुपयो ख़र्च कयो ऐं हीअ किताब ख़रीद करे पंहिंजे बचनि जे लाइ तोहफ़े में खणी वए, महबूब जे बचड़नि जी सिफ़त पाण बि पढ़ंदे, पंहिंजे बचनि खे बि पढ़ाईंदे, पंहिंजे घर वारनि खे बि पढ़ाईंदे, इंशा अल्लाह ताला तोखे सही राह मिलंदी, सही रस्तो मिलंदो। अल्लाह बि राज़ी, अल्लाह जो रसूल बि राज़ी, हसन हुसैन जे झोली में बि हूंदे। 2-3 किताब खणी आया हूं, इहे न जेकॾहिं तव्हांजे लालूअ जे ॻोठ मां बचाए वरी वापसि खणी वञा त न को तव्हांजे मुंहं ते था पवनि, न को मुंहिंजे मुंहं ते ॻाल्हि थी पवे। हेॾो वॾो इज्तिमाउ आहे, हिमते मर्दा मदद ख़ुदा कोशिश कंदो, किताब ख़रीद कंदो त हे किताब हिते जो हिते पूरा थी वेंदा। अवां पढ़ो किताब त तव्हांखे ख़बर पए। मुंहिंजी तक़ीर हलंदी, हे तालिब इल्म तव्हां वटि ईंदो, किताब ख़रीद करे पंहिंजे ईमान जो सबूत पेश कयो। हसन हुसैन जी, इमाम हुसैन जे शहादत जे मौज़ूअ ते मुंहिंजे आवाज़ में मुकम्मिल कैसेट आहे। 2 कैसेटुनि जे अंदरि हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जो शहादत जो ज़िक्र, शान अहल बैत जो ज़िक्र, इहा बि तव्हां ॿुधो पढ़ो त तव्हांखे ख़रीद कयो त ख़बर पए तव्हांखे त सोणे इमाम हुसैन आली मक़ाम जी कुर्बानी केतिरी आहे। हे 2 कैसेटुनि में मुकम्मिल शहादत जो बयानु आहे। ही ॿियो किताब आहे अल हुदा जे नाले सां असांजे मदरसे मां शाया थींदो आहे।
ही बियो नंढड़ो किताब आहे नमाज़ जे मौज़ूअ ते तुहफ़तुल मोमिनीन। अवां खे फर्ज़ वाजिब सुन्नतूं मुस्तहब ख़बर पवंदी नमाज़ जा कहिड़ा फर्ज़ आहिनि कहिड़ा वाजिब आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां ख़रीद बि कंदा वञो, अल्लाह जे हबीब ते दुरूद बि पढ़ंदा वञो, ख़ुदा जो क़ुर बि ॿुधंदा वञो, सलात मुंहिंजे हबीब ते बुलंदा वासा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तर खे चइबो आहे भाइर घणा हो, चइसि 5, पुट घणा थी, चए 8, हता पुछ बि ज़ालूं घणियूं थी, चवंदो 2, पैसा घणा थी, चवंदो कोन्हनि खे। अब हाओ या न अगारो बाहूं पे खयव, नारा पे हयव, किताब मोकिलियासीं त जहिड़ो कुकर ते मींहुं पइजी वियो आहे। सलात हबीब ते बुलंदा हुआसीं अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। ओ मुंहिंजा मिठड़ा भाव अज़ीज़, अर्ज़ पे मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयो त महबूब पाक फरमाइनि था मुंहिंजे रहमत मां शैतान खे बि फ़ाइदो मिलियो आहे। याद आ विसरी वई ॻाल्हि। सहाबन पुछोसीं शैतान खे, पर फरमाइनि था हाओ कहिड़ो फ़ाइदो? सरकार फरमाइनि था जॾहिं अल्लाह पाक शैतान खे चयो हो त आदम खे सजदो कर, पोइ आदम खे सजदो हुन कोन कयो। मलाइकनि खे रब पियो चए आदम खे सजदो कयो। सजदो कंहिंजे लाइ आहे? चओ अल्लाह जे लाइ। ॾाढे चओ कंहिंजे लाइ आहे? पोइ जॾहिं सजदो अल्लाह जे लाइ त पोइ आदम खे छो पियो सजदो कराए? गर नबूदे ज़ात हक अंदर वजूद आबो गिलरा कै कुनद मलके सुजूद। हजरत मौलाना आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैहि इरशाद फरमाइनि था त हजरत आदम अलैहिस्सलाम जे बोते मुबारक खे सजदो कोन हो। हकीकत में रब करीम जी ज़ात बाबरकात आदम जे वजूद में पंहिंजी ज़ात जे नूर खे रखियो हो। रब करीम जी ज़ात जो उन में नूर न हुजे हा त मलाइक हरगिज़ हरगिज़ आदम खे सजदो कोन कनि हा। कंहिंखे सजदो थो चो त नूरे हक़ खे। ॾाढे ॾाढे चओ कंहिंखे, अञा सिंधी में चओ नूरे ख़ुदा खे। कंहिंखे सजदो थियो, अञा वधीक चओ नूरुल्लाह खे। कंहिंखे सजदो थियो, गर नबूदे ज़ाते हक़ अंदर वजूद आब गिलरा कै कुनद मलके सुजूद। कॾहिं बि मलाइक आदम अलैहिस्सलाम खे सजदो कोन कनि हा, पर हकीकत में आदम अलैहिस्सलाम में अल्लाह जो नूर हो। वो अल्लाह जे नूर जो नालो आहे मुहम्मद करीम। आदम में कंहिंजो नूर हो? चओ अल्लाह जो। चओ चओ कंहिंजो? उहो नूर मुहम्मदी शक्ल में दुनिया में आयो। खुदा जे ज़ात उन नूर खे सजदो पे करायो। पोइ उन नूर खे जन सजदो कयो से रहमत वारा मलाइक थी विया, ऐं जंहिं न कयो सो तड़जी वियो। समझो था न सही? अॼुकल्ह बि नूर जा मुनकर तड़िया पिया थी, तड़ियल दर 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 बदर, हथ में लोटो, ॿिए हथ में सोटो, मथे ते उस्तरो, कुल्हनि ते बिस्तरो। तबलीग तबलीग तबलीग। नसवार जो चपटो, ॻोथरनि में अंदर चर्स, हीरोइन, नंढड़ा नंढड़ा पिस्टल, रिवाल्वर, सिंगल भी कंदा वतन, तबलीग भी कंदा वतन। हम खुरमा हम सवाब। मज़ो आहे न सही? तबलीग जी तबलीग, मज़े जो मज़ो, वाणे वांगुरु तीवण जो तीवण भी। कोरा
कट्टा जाहिल जट का ख़बर कान न वज़ू जे फर्ज़न जी न वाजिबन जी न शर्तन जी न सुन्नत जी न क़ुरान जे तर्जुमे जी न हदीस जी किथों हलियो आहे को चवंदो बन्नू खां को चवंदो कोहाट खां को चवंदो पेशावर खां को चवंदो रावलपिंडी खां को चवंदो मुल्तान लाहौर खां घणा ॾींहं थिया थी को चवंदो मुझे अल्हम्दुलिल्लाह 6 महीने हो गए हैं तोखे घणा थिया अल्हम्दुलिल्लाह मुझे 9 महीने हो गए हैं वरी टे खे चओ अल्हम्दुलिल्लाह मुझे साल हो गया है अरे 6 महीना 9 महीना वो साल बाहर पोड़ी काथे आ अब समझो था लाए न खुदा जे वास्ते मेरी ॻाल्हाईंदा त हलो असां मस मस बरातियूं घरों निकिरूं था 3 रात घर पहुचूं था त हे तारा फुटारा पिया मिंथू मेड़ू करे जान था छॾायूं वरी हफ़्तो ॾेढ रही उते बाबा अलाह जे दीन जो बि फर्ज़ आहे कुझु ऐं हे जो राणो ख़ैर जो 6 महीना 9 महीना 12 महीना ॿाहिरि आहे त पाण सम्झो था पिया माण्हुनि खे गुमराह कंदई चए साईं नबी पाक अलैहिस्सलाम में फरमायो आहे त जेको बैतुल मक़दस वारी मस्जिद अक्सा में निमाज़ पढ़ंदो त के 25,000 निमाज़ जो हिकिड़ी निमाज़ जे एवज़ में सवाब मिलंदो मदीने ईंदो त 50,000 जो सवाब पर जे मके ईंदो त लख निमाज़ जो सवाब पर जे असां जे राई विंड ईंदो त उनखे 49 करोड़ जो सवाब मिलंदो मके खां बि चढ़ी विया मदीने खां बि चढ़ी विया 49 करोड़ कहिड़ी हदीस में लिखियल आहे त जेको राई विंड वञे तंहिंखे सवाब मिलंदो और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ हे हक़ीक़त में अञा थोरो लहराइनि था थोरनि ॾींहंनि खां पोइ बाक़ाइदे कादियाननि वांगुरु पंहिंजो नओं कादियान राई विंड में ठाहींदा नओं नबी ठाहींदा हिननि जा मौलवी फतवा त अॻई ॾेई विया आहिनि मौलवी कासिम नानोतवी लिखी वियो आहे पंहिंजे किताब में त नबी करीम खां पोइ जेकॾहिं ॿियो को नबी अचे त का वॾी ॻाल्हि कान्हे अची सघे थो मुसलमाननि जो चवणु आहे त मुहम्मद आख़िरी नबी आहे क़यामत ताईं नबी आहे ॿियो नबी कोन ईंदो आहे या नाहे कॉन्फ्रेंस भी हक़ नबी आहे ॾाढे चओ हक़ नबी ज़ोर सां चओ हक़ नबी वहाबन खे धिक नबी पाड़ भिना जी पट नबी और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ दोस्त मूंखे ॿुधाए सही मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ थो इहो कयां पियो त अल्लाह पाक जे महबूब पाक अलैहिस्सलाम जा सहाबी बि इहे महीननि जा महीना सालनि जा साल कोन वेंदा हुआ क़ुर्बान मदीने वारे शहनशाह तां पाक नबी आहे हुन जे घर में जेके औरतूं से बि पाक आहिनि अहिड़ियूं त पाक आहिनि जो अल्लाह जी ज़ात मशवरो पियो ॾे त मुंहिंजा मिठड़ा महबूब मां रब चवां थो त इन औरत सां शादी कर हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा नबी करीम जी घरवारी आहे जंहिं महिल हुज़ूर सां शादी थी करे तंहिं महिल नाबालिग आहे शरीयत जो कानून आहे त नाबालिग जे पारां पीउ ॾींदो आहे क़बूलियत महबूब पाक अलैहिस्सलाम सां जॾहिं निकाह थियो त महिल अबू बकर खां पुछऊं ऐं अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजी न्याणी नाबालिग पंहिंजी न्याणीअ जे लाइ तू घोट मुहम्मद कबूल करे थो या न सिद्दीक जवाब ॾिनो परवाने के लिए शम्मा और बुलबुल को फूल बसे सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस मुझी त दिल चवंदी आहे त धीअरूं मुंहिंजूं हुजनि घोट मुहम्मद अरबी हुजे हिकिड़ी परणाया जेकॾहिं उहा मरी वञे त वरी ॿी परणाया जे उहा मरी वञे त टी परणाया जे उहा मरी वञे त चौथी परणाया दिल चवंदी आहे त न्याणियूं सिद्दीक़ जूं हुजनि घोट मुहम्मद अरबी जी ज़ात हुजे अबा सची ॻाल्हि आहे या न चाचा या बीड़ी त महिरबानी करे विसाए
आहे व मवारनि सां लाचार। ॿ टे कलाक वेहनि था पेट में वट, ॻोढ़ा पिया ठहंदा, ओगरायूं खटियूं पियूंदियूं, मथो पियो फिरंदो। हाणे क़ुरान ॿुधनि त कीअं? अञा इहो त शुक्र आहे सुबुह जो वयल अथनि वधीक। 13 सिगरेट न पीअंदा त टोरो बि कोन ईंदो। वेही ॾींदा ज़ोर, पोइ कन बि ॻाढ़ा। हिकिड़ो सिगरेट, ॿियो सिगरेट, टियों सिगरेट, वञी मस का मुश्किल टरंदी। माण्हू एसी ताईं गाह जी भरी कुतर करे मवाली जो टोरो कोन घुर करे। पर नाराज़ न थिजो, महिरबानी कजो, क़ुरान जी महफ़िल खां त मुड़ी वञिजो। अॼु त 2-3 कलाक बस करे वियो, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। सलात मुंहिंजे मिठड़े महबूब मोहम्मद रबी ते पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुझे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अबू बकर सिद्दीक खां पुछा कई वई आहे त प्यारा सिद्दीक तोखे पंहिंजी घर न्याणीअ जे लाइ हज़रत आयशा सिद्दीका जेका तुंहिंजी धीउ आहे, उन धीअ जे लाइ घोट मुहम्मद क़बूल आहे? चई क़बूल आहे। छा चई त क़बूल आहे? ॾाढे चओ क़बूल आहे। कंहिं चयो सिद्दीक। हाणे घोट खां पुछजे, तव्हां बि परिणिया त आहियो न, कि न वाठनि जो राज आहे? जेकॾहिं को हुजे त दुआ कयो, सलाह करे कमड़ो थी वञेसि। आमीन आमीन। भलारा वेठा हो, मुसलमाननि बि हिम्मत अहिड़ी कई आहे जो माइन जा अच्छा मथा थी विया, ॾियण लाइ तयारु न आहिनि। याद रखजां जंहिंजे घर में न्याणी बालिगा, अल्लाह जे हबीब जो चवणा नमाज क़बूल न आहे, रोज़ो क़बूल न आहे, हज क़बूल न आहे, ज़कात क़बूल न आहे, तहज्जुद क़बूल न आहे, रात जो जागण क़बूल न आहे, खैर खैरात करे क़बूल न आहे। माहवारी महीने में माईअ खे ईंदी आहे, अल्लाह ताला मलाइकत खे हुकुम कंदो आहे, हिन जे पीउ जे गिचीअ में महीने खून लिखंदा वञो। नाहक खून लिखजे। 12 महीना 12 माहवारियूं वे, साल में 12 खून पीउ जे गिचीअ में। ॿार वरी चखियो मखियो घुमंदो, मुछुनि खे पाव तेल जो मखींदो, कचहरी में वेहंदो, गाट ऊंचो करे वेहंदो। ख़ुदा जो कसम आहे, ॿुॾी मरण जो मकान। अरे तूं पंहिंजे घर में अछी ॾाढ़ी थी वई थे त मथो 6 महीने खां पोइ धोए थो, 8 ॾिहाड़े 15 ॾिहाड़े मथो धोए थो। उहा न्याणी मज़लूम जेके तो मज़लूम खे घर में विहारे छॾियो आहे, ख़ुदा जे कहर खे दावत थो ॾिए पियो। रब करीम जी ज़ात बाबरकात जे प्यारे हबीब फरमायो आहे, जेकॾहिं धीअरूं विहारिया हा त मां मुहम्मद विहारिया हा। जेकॾहिं न्याणी विहारण हक़ हुजे हा त रसूलुल्लाह विहारे हा। पर मुंहिंजे मुहम्मद अरबी शेरे ख़ुदा खे चयो, अली मां तोखे 3 वसियतूं थो कयां, यादि कजां। पहिरीं वसियत इहा थी, नमाज़ जो वक़्तु अचे देर न कजां, नमाज़ अदा कजां। ॿी वसियत इहा थो कयां, माण्हू मरी वञे देर न कजां, कफन दफन करे जल्दी कब्रिस्तान में पूरजां। 3 वसियत इहा थो कयां, संग घर में बालगो थी वञे त विहार जां न, उनखे जल्दी उथार जां त मां मुहम्मद करीम तोखे भाकुर पायां। पर तहां जो त ॾोह कोन्हे, अणपढ़िया अॼुकल्ह पीरनि फ़क़ीरनि जो कमु लथो पियो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ त पीरनि सॾाइण वारा, आलम सॾाइण वारा, मौलविन सॾाइण वारा, ज़ाहिर में निमाज़ी ॾाढियूं वॾियूं, पटका बदल ॾुख रुगो मूंखे उन्हनि जो आहे। उन्हनि जो जॾहिं कमु लथो पिया त पोइ ॾाढी कूड़नि ते कहिड़ी बयार आहे, जाहिलनि ते कहिड़ी बयार आहे, बेदीननि ते कहिड़ी बयार आहे। दुआ कर शर ख़ुदा जी ज़ात बाबरकात असांखे हया ऐं गैरत नसीब फरमाए। अदा छोकिरड़ी नंढड़ी, कावड़ त कोन कंदव न खणी घुराइजो। ओ मुंहिंजा भाउ कंहिंखे खणी चओ, बाबा छोकिरी अबा अञा छोरी मेट्रिक ई कान ॾिनी आहे। अबा का मेट्रिक फर्ज़ त कान्हे का। अदा अॻियो बि जेको हूंदो न, जंहिंखे ॾिनल हूंदी मंगेंदे खे या साहुराणे खे, उहो बि चवंदो ठहियो भला छोरी पढ़े, मन का मास्तरी मिलेसि ॾोकड़ आणींदी। वरी जल मेट्रिक पास कई, अबा छा यार मेट्रिक वारे खे त बूट पाली से बि कान थी अचे, शर्त भला ग्रेजुएट थे। ग्रेजुएट फर्स्ट ईयर जो इम्तिहान ॾिनो अथई, उहो ॾे। पोइ जंहिं महिल छोकिरी हाणे से मेट्रिक खां त अॻे बालग थी वई,
बालगी वारी हालत में वही स्कूल मैट्रिक ॾिनई, वरी पोइ उन खां बाद वरी पियो सम्झो था अॻिते बीए जमल चोरी कई, होॾो आयो अख़बार में नतीजो त फलाणे कॉलेज जे शागिर्दनि जो छोकिरनि छोकिरनि जो नतीजो आयो। वरी साॻी अख़बार में वरी फोटू बि हूंदो, ख़बर बि हूंदी त अबे मांखे पुराणो पोढ़ो अंधो मंडो मुड़ुस पे ॾिनो, मां क़बूल कान कयो आहे, मां पंहिंजे होश हवास ख़ाश ख़ुशीअ सां ओ हेड न अखियुनि वारो मुड़ुस वञी कयो आहे। न का अबे खे ख़बर, न का अम्मा खे ख़बर, छोरी ॿिए छोरे सां वञी लाड़काने में वञी शादी करे। पोइ अबे जूं वाछा बि टिड़ी वेंदियूं, भॼंदो डुकंदो, फैसला बिरादरियूं केस वकील। पर हाणे त सोना पाणी तुंहिंजे मथे खां लंघियो, हाणे कुझु कोन थींदो, हाणे त जवान जे कुल्हे ते चढ़ी आहे, क़यामत ताईं तोॾे कान ईंदी। ईंदी आहे बा ॻाल्हाईंदा हलो। तूं पंहिंजी गैरत पाण थो विकिणी, अॻ में तूं पंहिंजी गैरत धार, तुंहिंजा भाइरनि जा पुट भाइटिया वेठा थी, तुंहिंजा भाणे जा वेठा थी, तुंहिंजा अज़ीज़ वेठा थी, तुंहिंजी सौटनि जी औलाद वेठी आहे, पंहिंजी क़ौम जी ख़ानदान जा फर्द तुंहिंजे ॻोठ में वेठा आहिनि। बिस्मिल्लाह करे न्याणीअ खे को लाइक़ फर्ज़ंद कंहिं बि मुस्लमान जी औलाद में पंहिंजे ख़ानदान मां परणाए छॾ, तुंहिंजी बि लॼ रजी अचे, ख़ुदा ताला शल हर मुस्लमान जी लॼ बचाए छॾ। अॻे चवंदा हुआ त औरत जी कमाई खाइण हराम आहे, अॼुकल्ह माण्हू औरतुनि जे कमाई ते वेठा आहिनि। हिकु त उथारनि कोन था, पढ़ाइनि था, पढ़ाए उहा ऑफिसराणी थींदी। जेका हाणे मूंखे सच ॿुधा, जेका ऑफिसराणी थींदी सा घर वारनि खे कमाए खाराईंदी, मुड़ुस खे मानी पचाए ॾींदी। हा हो त कयो या न कयो, कान कंदी न सी, घर जो बुहारो कढंदी, कपिड़ा धोई ॾींदी, चाचे सहुरे जी ख़िदमत कंदी, पोइ शादी में फ़ाइदो कहिड़ो? ऑफिस ॿियो वरी असांजा माण्हू सादा सूदा छा चवंदा, मोदी साहब तव्हां त हो पुराणा दकिया लूसी चरिया। पढ़ी लिखी जेका औरत हूंदी, पढ़ी लिखी, उहा औलाद खे सुठी तरबियत ॾींदी, औलाद खे सुठे नमूने सां पालींदी, छो त पढ़ियल आहे न। जाहिल हूंदी त कहिड़ी ख़बर। पर ख़ुदा पाक जो कसम आहे, मां तोखां पुछां थो, हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी अम्मा कहिड़े कॉलेज में पढ़ी ही? बेटाई घोट जी अम्मा कहिड़े कॉलेज में पढ़ी ही? अल्लाह जे वलियनि जूं मारूं कहिड़नि कॉलेजनि में पढ़ियूं हूं? रब जो कसम आहे, अॻे जन खे तो अणपढ़ियो चयो पे, उन्हनि जे पेट मां गौस जावा, कुतुब जावा, वली जावा, इमाम जावा, भलारा जावा। अॼुकल्ह जी मास्तराणीअ जे पेट मां जेको ॿार ॼमे थो, तंहिंखे बांग बि कान थी अचे थी बा। पोइ बाक़ी पढ़ी लिखी छा सुधारींदी औलाद खे? जेड़ी पाण सुधरी आहे ओड़ी ॿियनि खे बि सुधारींदी न सही। पाण सुधरी आहे जो धारनि सां गॾु वञे, धारनि सां गॾु वेहे, धारनि सां कचहरियूं करे, धारनि जे मुंहं ते लॻे, पर्दो कोन्हे को, हया कोन्हे को, अखियुनि मां शर्म छॾे थो वञे पियो, उन जे पेट मां जेका औलाद पैदा थींदी सा बि शर्म हया वारी कान हूंदी। ख़ुदा पाक जो कसम आहे, उहे औरतूं जंहिंजो सिज बि पाछो कोन ॾिठो हो, तन जे पेट में ॼावा त पीरा न पीर जहिड़ा जवान ॼावा। हजरत मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी जहिड़ा जवान ॼावा, हजरत ख्वाजा पीर अब्दुल गफ्फार गफ्फारी जहिड़े जवान जहिड़ा ॼावा, जंहिंजे माउरनि खे तो अणपढ़ियो सॼो आहे। रब जो कसम आहे, तन जे पेटनि मां गौस कुतुब ॼावा। अॼुकल्ह कंहिं माईअ पढ़ी लिखीअ जे पेट मां को मसीत जो बांगो पैदा थियो, को मदरसे जो को मुदरस, को मौलवी पैदा थियो आहे? पढ़ी लिखी आहे सो सुधारे छॾींदी। गैरत धार, कुझु गैरत धार, मुस्लमान थी ॾेखार। नबी करीम जे उम्मत में गैरत नाहे त कुझु बि नाहे, जे गैरत आहे त सभु कुझु आहे। सलात पढ़ मुझे आका मोहम्मद अरबी दे बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। ॻाल्हि पे कयमि, अबू बकर खां पुछऊं तोखे नबी पाक पंहिंजे धीअ लाइ मुड़ुस क़बूल आहे? चई हा। याद आहे? हाणे वारो कंहिंजो आयो? घोट जो। घोट बि घोट